कहिड़ी शयूं आहिनि? साईं ने फरमायो मुश्किल ॻाल्हियूं न आहिनि, आसान आहिनि, रुॻी नियत सवली हुजे करण जी। साईं ने फरमायो अस्दिकु इज़ा हदस्तुम, हिकिड़ो जॾहिं ॻाल्हायो त सच ॻाल्हाईंदो, जॾहिं ॻाल्हाईंदो सच ॻाल्हाईंदो। व औफू इज़ा वअदतुम, जॾहिं वाइदो कंदो त उनखे वफ़ा कंदो, पूरो करे ॾेखारींदो। ॿियो वअदू इज़ा तुमिनतुम, ऐं जॾहिं तव्हांखे अमानत ॾिनी वञे त उहा बासलामत अदा कंदो। वहफिज़ू फुरूजकुम, ऐं पंहिंजी शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त कंदो, बदकारी खां, बेहयाई खां, गंदे कम खां पंहिंजी शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त कंदो। वगुद्दू अबसारकुम, ऐं पंहिंजी निगाहुनि खे झको रखंदो, पंहिंजी अखियुनि खे बुराई खां बचाईंदो। वकुफ़ू ऐदीकुम, पंहिंजे हथनि खे ॿियनि जे मथां ज़ुल्म करण खां रोकींदो, कंहिंजो हक़ खाइण खां, कंहिंसां ज़्यादती करण खां पंहिंजे हथ खे महफ़ूज़ रखंदो। इहे 6 कम तव्हां कयो, तव्हांजे जन्नत में वञण जो ज़ामिन मां मोहम्मद मुस्तफ़ा करीम। सुभान अल्लाह। ॿी हदीस मुबारक आहे, साईं ने फरमायो मन यदमिनु ली मा बैन लहयैहि व मा बैन रिजलैहि, जेको माण्हू पंहिंजे ॿिन ॼाणियुनि जे विच में जेका शइ यानी ज़बान जी ज़मानत ॾे, ऐं बैन रिजलैहि यानी ॿिन टंगुनि जे विच में यानी शर्मगाह जी, पंहिंजी शर्मगाह जी ज़मानत ॾे, ज़बान सां कंहिंखे अज़ियत न पहुचाईंदो, ऐं बेहयाई बदकारी ज़िना जो वेझो न वेंदो। अज़मन लहुल जन्नह, मां मोहम्मद मुस्तफ़ा करीम उन जे जन्नत में वञण जो ज़ामिन आहियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बुराई खां पाण खे बचाइण, बेहयाई खां पाण खे बचाइण, बदकारी खां पाण खे बचाइण वॾी ॻाल्हि आहे। एॾो वॾो अमल आहे जो इन खां पाण खे बचायो, नबी तव्हांजे जन्नत में वञण जी ज़मानत खणी आयो आहे। दोस्तो, पंहिंजी निगाहुनि खे बदकारी खां बचायो, पंहिंजो पाण खे बेहयाई खां बचायो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त औरतूं शैतान जो ॼाल, कंहिंखे गुमराह करणु चाहींदो आहे, कंहिंखे सिधे राह तां हटाइणु चाहींदो आहे, त जीअं मच्छी मारण वारो पाणीअ में ॼार विझी मच्छी कढंदो आहे, तीअं शैतान नेक सालेह बंदनि ते, इबादत गुज़ारनि ते बि औरतुनि जे ज़रिए हमलो कंदो आहे, उन्हनि खे बदकारी में मुब्तला करण जे लाइ, बेहयाई में मुब्तला करण जे लाइ। जेकॾहिं को माण्हू ज़िना जे कम में मुब्तला थी वञे, उनजी दिलि अल्लाह जे ज़िक्र में जारी हुजे, अल्लाह अल्लाह कंदड़ हुजे, उहो काहे कमाए, दिलि हुनजी अल्लाह जे ज़िक्र में जारी हुजे, ज़िना करे वेहंदो, भली केतिरा बसबाक तय करे वेहे, मंज़िलूं तय करे वेहे, उहे सभु मंज़िलूं ख़तम थी वेंदियूं। इंसान जी रूहानियत जे लाइ हथोड़ो आहे सम्झो या बदकारी, बेहयाई, ज़िना जो कमु। मदीने वारे साईं फरमायो पंहिंजे कुरैशन जे नौजवाननि खे जमा करे, हबीबन करीमन फरमायो या शबाब कुरैश, ए कुरैशन जा नौजवानो, इहफज़ू फुरूजकुम, पंहिंजी शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त कयो, ला तज़नू, ज़िना न कजो, ज़िना न कजो, मन हफ़िज़ फ़रजहू फ़लहुल जन्नह, जे पंहिंजी शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त कई, अल्लाह ताला उन जे लाइ जन्नत लिखी छॾी आहे, उन जे लाइ जन्नत लिखजी वई, जे पंहिंजो पाण खे ज़िना खां बचायो। ऐं सही बुखारी शरीफ़ में हदीस आहे, साईं करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो सबअतुन युज़िल्लुहुमुल्लाहु फी ज़िल्लिही यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्लुहु, क़यामत जे ॾियारे, जंहिं ॾियारे को सायो न हूंदो अर्श जे साए खां सिवा, 7 ख़ुशनसीब उन साए जे हेठां हूंदा। फ़ज़कर मिनहुम, उन्हनि मंझां हिकिड़ो उहो मर्द आहे, रजुलुन दअतहु इम्रअतुन ज़ात मनसबिन व जमालिन, हिकिड़ो मर्द आहे जंहिंखे का औरत बुराई जे लाइ सॾे थी, औरत बेहयाई जे लाइ सॾे थी, पर सुहिणी आहे, हुस्नो जमाल वारी आहे, साहिब मनसब आहे, ॿियो को ॾिसण वारो बि न आहे, तन्हाई मुयसर आहे, अकेलाई मुयसर आहे, ऐं हिन खे बुराई जे लाइ सॼई। ऐं हिन मर्द चयो न इन्नी अख़ाफ़ुल्लाह, मां हिन बदकारी जे वेझो न वेंदुसि, छो त मां अल्लाह खां डिॼां थो, मां रब खां डिॼां थो। मदीने वारे साईं फरमायो त अल्लाह खां डिॼी जेकॾहिं इन फेल खे छॾे ॾिनई, अल्लाह हुन जे लाइ जन्नत खे वाजिब करे छॾींदो। हिकिड़ो नौजवान आहे,
जंहिंखे बुराई मुयसर आहे, केरु ॾिसण वारो न आहे, परदनि जे पोयां तन्हाई आहे, अकेलाई आहे, ॿियो को पसण वारो ॾिसण वारो न आहे, पूरी तरह मनसूबा बंदी सां आहे। पर उन वक़्त में हिन जी दिलि में ख़ौफ़ पैदा थिए त अल्लाह मां बुराई थो कयां, अल्लाह त ॾिसे थो। मदीने वारे साईं फरमायो त इन जे लाइ अल्लाह जन्नत लिखी छॾींदो आहे। बनी इसराइलनि जो हिकिड़ो माण्हू हुयो, लोहार हुयो, लोहार, साईं करीमनि जी हदीस आहे, लोहार हुयो। पोइ उन वटि हिकिड़ी औरत आई, ज़रूरतमंद हुई, जंहिं चयसि मूंखे 60 दिरहमनि जी ज़रूरत आहे, महिरबानी कर मूंखे ॾे। त लोहार ॾिठो औरत हसीन ऐं जमील आहे, उन औरत खे चयो त 60 दिरहम ॾियां थो, दीनार सोन जा सिक्का ॾियां थो, पर मूंखे बुराई करण ॾे, बेहयाई जे लाइ मूं ॾे माइल थी। उन औरत चयो हाणे 60 दिरहम ॾी थो त मां तुंहिंजे लाइ माइल थियां थी। पेश पई ऐं बिस्तर ते आया। जॾहिं हे लोहार उन औरत जे वेझो थियो त उन औरत जे अखियुनि में लुड़क वही आया, रोअण लॻी, अखियुनि मां लुड़क वही आया। त हिन मर्द चयोसि मायूब की के, छाजे लाइ थी रोई, कहिड़ी शइ तो गिरवारियो आहे? त उन औरत चयो अन हाज़ा अमलुन मा अमिलतुहु व मा हमलनी अलैहि इल्ला इल्लल हाजा, अॼु ताईं मुंहिंजे वेझो को गैर मर्द न आयो आहे। मां पंहिंजी इफ़त जी असमत जी हिफ़ाज़त कंदी आई आहियां, मां पाक दामन न्याणी आहियां, कॾहिं बि के मर्द सां मां वेझो न थी आहियां। पर अॼु मूंखे हाजत, मोहताजी, परेशानी मूंखे इन हाल में मजबूर कयो आहे जो मां अल्लाह जी बेफ़रमानी थी कयां, रोआं थी त अल्लाह ताला मुंहिंजे मथां पंहिंजो को गज़ब न नाज़िल करे, अल्लाह मूं ते ॾमिरजी न पवे, इन जे करे रोई रही आहियां। हिन लोहार उन जा लुड़क जो ॾिठा त ओॾी महिल हिन जे दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ पैदा थियो। चई वल्लाहि ला आसी बअदहा अबदा, मां अल्लाह जो कसम थो खणा वरी अल्लाह जी बेफ़रमानी कोन कंदुसि, इन बदकारी वारे पासे वेंदुसि कोन। चई 60 दिरहम तोखे ॾिनमि, हाणे तूं रवानी थी, मां हाणे गुनाह जो कमु कोन कंदुसि। औरत हली वई। ख़ुदा जी कुदरत हो, लोहार उन राति वफ़ात करे वियो। फमात बिही लैल, उन ई राति वफ़ात करे वियो। फअस्बह मक्तूबन अला बाबिही, सुबुह जो माण्हुनि जो ॾिठो त उन जे दरवाज़े ते लिखियलु हुयो इन्नल्लाह क़द गफ़र लिल किफ़्ल, अल्लाह ताला हिन लोहार जी बेहिसाब बख़्शिश फरमाए छॾी आहे। हिन जा हर ई गुनाह अल्लाह बख़्शे छॾिया, छो त हिन पंहिंजो पाण खे बेहयाई खां बचायो। मुंहिंजा दोस्तो, पंहिंजे ईमान जी हिफ़ाज़त कयो। तव्हां नौजवान आहियो, जेकॾहिं तव्हां खे अल्लाह ताला कुवत ॾिनी आहे, ताक़त ॾिनी आहे, त तव्हां पंहिंजो पाण खे इन बेहयाई खां बचायो, पंहिंजो पाण खे इन बदकारी खां बचायो, ज़िना खां पाण खे बचायो। अॼु निकाह हिन ज़माने में मुश्किल थी वियो आहे, ज़िना आसान थी वई आहे, गुनाह करणु आसान थी वियो आहे, बेहयाई करणु आसान थी वई आहे। मां अचां पियो, टैक्सी ड्राइवर हुयो मूंसां गॾु, मूंसां गॾु साथी हुया, त हुन खां पुछा की तुंहिंजी शादियूं घणियूं थियल आहिनि? चई 2 शादियूं थियल आहिनि। त चई 2 शादी छाजे लाइ कई? हिकिड़ी शादी करी आहे, ॿियो वरी कुंडी लॻाए छॾी आहे। अलियाज़ु बिल्लाह, माना हिक ॿिए खे मशवरा पिया ॾियनि त हे बेहयाई कयो, निकाह न कयो। माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह। मुंहिंजा मिठा, मदीने वारो साईं तो फरमाए मन ज़व्वज लिल्लाह तवज्जहुल्लाह ताजल कराम, जेको पंहिंजो पाण खे गुनाह खां बचाइण जे लाइ निकाह करे, अल्लाह ताला उन जे सिर ते इज़त जो ताज रखाईंदो आहे। समझो ना, कुरान तो फरमाए वला तक़रबु ज़िना, ज़िना जे वेझो ई न वेंदा कयो। ईअं न त अल्लाह फरमाए ला तज़नु, ज़िना न कयो, न, अल्लाह इहे लफ़्ज़ न चवनि वला तक़रबु ज़िना, उन पासे वञो ई न जेका शइ तव्हांखे ज़िना ॾे वठी वञे। अखियुनि सां ॾिसणु, ज़बान सां अहिड़ी का गुफ़्तगू करणु, कलाम करणु, यार दोस्त वेंदा आहिनि न, पोइ उघाड़ियूं ॻाल्हियूं कंदा, बुराई जी गुफ़्तगू कंदा, बेहयाई वारी ॻाल्हि कंदा, या का औरत गुज़रंदी त सभई यार दोस्त उन औरत खे ॾिसंदा, चिताए ॾिसंदा। मदीने वारो साईं तो फरमाए अन नज़रु सहमुन मसमूमुन मिन सिहाम इब्लीस, शैतान जे तीरनि मझां हिकिड़ो ज़हर आलूद तीर इहो ॾिसणु आहे। नज़र ॾिसणु बेहयाई जे लाइ, जेको माण्हू ईअं ॾिसे थो न पराई औरत खे, त गोया के उन जे दिलि में इहो शैतानी तीर चुभी थो वञे, उनखे इबादत खां, बंदगी खां, अल्लाह जी इबादत खां या बदकारी परे करे छॾींदी। सॼो ॾींहुं इहो ख़्यालु हलियो हूंदो त बसि इहो गुनाह कयां, बेहयाई कयां। हज़रत क़िबला आलम फरमायो त लारकाणे में मुफ़्ती हुयो, उहो पाण पियो ॻाल्हि करे त साईं इहो वियासीं डॉक्टर वटि, बुखार थी पियो, बीमार थी पियो, डॉक्टर वटि इलाज कराइण जे लाइ वियासीं। सो उन
डॉक्टर वटि हिकिड़ो मर्द आयो पंहिंजी ज़ाल खे वठी ढगे गाॾी हूंदी ढगे गाॾी हूंदी अॻियां ढगो अॻियां पोयां वरी गाॾी गिल ईंदी चे उन ढगे गाॾी ते उहो पंहिंजी ज़ाल खे वठी आयो इलाज कराइण जे लाइ औरत खे चई मूं ॾिठो त उहा औरत ॾाढी सुहिणी हुई हसीन हुई मुंहिंजी दिलि चयो त हिन जे पोयां लॻा साईं उहो ढगे गाॾी ते चढ़ियो मां बि पहिरें पंधु हुन जे पोयां लॻुसि लाड़काने शहर मां हलला के 4-5 किलोमीटर उन औरत खे ॾिसंदो हुन ॻोठ ताईं वियुसि जेसीं उहे घर में विया ओॾी महिल मूंखे होश आयो अल्लाह मां आलिम मौलवी वरी कहिड़े गंदे कम जे लाइ हिन जे पोयां लॻो आहियां माना को आलिम हुजे शैतान इन गंदी नज़रुनि जे ज़रिए उन जे इल्म खे विञाए छॾींदो ईमान खे ख़राब करे छॾींदो आहे जे तव्हांखे असर नमाज़ से हदीस मुबारक ॿुधायमि त 60 साल इबादत कई 60 साल अल्लाह जी बंदगी कई लथो त शैतान उते ज़िना में मुब्तला करायुसि ऐं ज़िना एॾो बदकारी वारो अमल हुयो मरी वियो त अल्लाह ताला 60 सालनि जी इबादत तोड़ी हेॾा ज़िना वारो अमल तोड़ियो 60 सालनि जी इबादत हिन जी हलाक थी वई ज़िना वारो बुरो अमल अञा गरो थी वियो माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह मदीने वारो साईं तो फरमाए मन तरकहा मिन मखाफती अबदलतु ईमानन यजिदु हलावतहु फी कल्बिही जेको इन बुरी नज़र के छॾे दे अल्लाह जो खौफ रखे इन बुरी नज़र के छॾे दे त अल्लाह ताला उन शैतानी असर के खत्म करे उन जे दिल में अहिड़ो ईमान पैदा कंदो जे ज़िना के छॾे ॾिनो बदकारी के छॾे ॾिनो बेहयाई के छॾे ॾिनो बुरी नज़र के छॾे ॾिनो अल्लाह उन जे दिल में ईमान जी हलावत लज़्ज़त पैदा फरमाईंदो ईमान जी लज़्ज़त एॾी भली आहे जो तव्हांखे इफ्तारी जे टाइम ते पाणी एॾो भलो न लॻंदो हूंदो जेतिरो ईमान इंसान जी दिलि में लज़्ज़त पैदा कंदो आहे ऐं मदीने वारे साईं फरमायो त सलासतुन ला तरा अयुनहुमुन नार 3 अखियूं अहिड़ियूं आहिनि जेके कॾहिं बि जहन्नम जी बाहि न ॾिसंदी कॾहिं उन्हनि खे जहन्नम जी बाहि वञण त परे जी ॻाल्हि आहे पवण त परे जी ॻाल्हि आहे उहे अखियूं जहन्नम खे ॾिसंदियूं ई कोन कहिड़ियूं ऐनुन हरसत फी सबीलिल्लाह हिकिड़ी उहा अख जेका अल्लाह जी राह में जाॻण वारी आहे तबलीग ते वियो जिहाद ते वियो या मस्जिद में इबादत जे लाइ वेठो बंदगी जे लाइ वेठो तव्हां हींअर जेके वेठा आहियो थिया घर वञो आहे त सुम्ही रहो आहे पर अल्लाह जी राह में जाॻो था इन अख जेका रब जी राह में जागे इन अख के अल्लाह ताला जहन्नम में कोन विझंदो व ऐनुन बकत मिन खशियतिल्लाह ऐं उहा अख जेका अल्लाह जे खौफ में रोवण वारी आहे व ऐनुन कफ़त अन महारिमिल्लाह ऐं उहा अख मदीने वारो साईं तो फरमाए जेका अख अल्लाह ताला जन शयुनि खे हराम कयो आहे उन्हनि खे ॾिसण खां पाण खे रोके जहन्नम में छा जहन्नम खे ॾिसंदियूं बि कोन अल्लाह उन्हनि अखियुनि खे जहन्नम खां निजात ॾेई छॾींदो साईं फरमायो कुल्लु ऐनिन बाक़ियतुन यौमल क़ियामा हर अख क़यामत जे ॾियारे रोंदी रहंदी हर अख क़यामत जे ॾियारे वहंदी रोंदी पार कढंदी इल्ला ऐनुन गद्दत अन महारिमिल्लाह पर उहा अख जेका अल्लाह जे खौफ में हराम कयल शयुनि खां झुकी वञे बंद थी वञे उन अख खे अल्लाह रोअण खां पाक करे उन अखियुनि खे अल्लाह मुस्कुराईंदड़ ऐं अल्लाह जे दीदार करण वारी अख बणाए छॾींदो घणा दोस्त चवंदा आहिनि साईं असांखे मदीने वारे साईं जो दीदार न थियो थिए दुरूद पढ़ूं था सलात पढ़ूं था इबादत कयूं था पुट अख जॾहिं पाक थींदी तॾहिं तव्हांजी अख लाइक़ बणबी अख तव्हांजी बुराई ॾिसे मोबाइल आहे न हिन में मोबाइल बेहयाई आसान करे छॾी आहे उन में बि माण्हू बेहयाई ॾिसे या आम औरतुनि खे ॾिसंदो वते बदकारी ॾिसंदो वते अख असांजी गंदी लॻी पई आहे पलीत लॻी पई आहे जीअं जिस्म पलीत थींदो आहे उनखे धोइणो पवंदो आहे ईअं ई अखियूं पलीत थियनि त उन्हनि खे अल्लाह जे खौफ़ जे लुड़कनि सां धोइणो पवंदो आहे इन्हनि अखियुनि मां लुड़क वहायो बेहयाई खां पाण खे बचायो बदकारी खां पाण खे बचायो ज़िना खां पाण खे बचायो त अल्लाह ताला इन्हनि अखियुनि खे पाक फरमाईंदो ऐं इन्हनि अखियुनि खे अल्लाह ताला मदीने वारे साईं जे दीदार जे लाइ लाइक़ बणाए छॾींदो अल्लाह ताला असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए रहमतिक या